सिंधी माण्हुनि खे कराचीअ ते पंहिंजी वारसी कीअं साबित करणु घुरिजे, कराचीअ जी हक़े हाकिमियत खे ॿीहर वापसि कीअं वठणु घुरिजे, पाण अॼु इन बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंध जे गादीअ वारे शहर कराचीअ तां धारियनि जे कब्ज़े वारी दावा जो तोड़ कढण लाइ ज़रूरी आहे त असां सिंधियुनि खे कराचीअ खे पंहिंजो करण लाइ संजीदगीअ सां अॻु भराई करणु घुरिजे। न फ़क़ति कराची में वञी रहाइश इख्तियार करणु खपे, पर उते नंढा वॾा रोज़गार करणु घुरिजनि, मिल्कियतूं ख़रीद करणु घुरिजनि, कॉलोनियूं ऐं ॻोठ आबाद कजनि। इन सां गॾोगॾु कराची में रहंदड़ मिड़नी सिंधियुनि खे पंहिंजा वोट पंहिंजे गादीअ वारे शहर में दाख़िल कराइणु घुरिजनि। पाण सिंध जे कहिड़े शहर या ॻोठ खां अची कराची में आबाद थिया आहियूं, पर बिना कंहिं देर जे पंहिंजा सुञाणप कार्ड कराची जा ठाहिराइणु घुरिजनि। अॼु पाण कराची में रहंदड़ सिंधी माण्हुनि खे पंहिंजे गादीअ वारे शहर में वोट दाख़िल कराइण जो तरीक़ो ॿुधाईंदासीं। पंहिंजे शहर कराची में रहंदड़ लखें सिंधियुनि जा वोट ॻोठनि में दाख़िल आहिनि, जंहिंजे करे आदमशुमारी में संदन ॻणप कराची बदिरां ॻोठनि में थिए थी। संदन वोट कराची में दाख़िल न हुजण सबबि हू पंहिंजा नुमाइंदा असेंबली मेंबर, चेयरमैन ऐं काउंसलर कराची मां चूंडाए नथा सघनि। इन करे हू पंहिंजे शहर में वेगाणा बणिजी सियासी सघ हासिल करण खां महरूम रहिजी वञनि था। वोट दाख़िल कराइण लाइ 3 रस्ता या तरीक़ा आहिनि। सरकारी मुलाज़िम जिते पोस्टिंग हूंदसि उते वोट दाख़िल कराए सघे थो। ॿियो, शनाख़ती कार्ड जे मौजूदा आर्ज़ी यानी हाणोके पते ते वोट दाख़िल कराए सघिजे थो। टियों, मुस्तक़िल पते ते वोट दाख़िल कराए सघिजे थो। वोट दाख़िल कराइण लाइ मथियनि टिनी तरीक़नि रस्तनि शर्तनि मां कंहिं बि हिक जो हुजणु ज़रूरी आहे। पर जेकॾहिं कराची में रहंदड़ कंहिं सिंधीअ खे सरकारी नौकरी बि न आहे ऐं शनाख़ती कार्ड जूं 2 एड्रेसूं हाणोको पतो ऐं मुस्तक़िल पतो ॻोठ जूं आहिनि, त पोइ खेसि ही तरीक़ेकार इस्तेमालु करणु घुरिजे, ही रस्तो इख्तियार करणु घुरिजे। सभ खां पहिरियों पंहिंजे सुञाणप कार्ड जो मौजूदा यानी हाणोको पतो तब्दील कराए कराचीअ जो कराइणु घुरिजे। इन लाइ जंहिं किराए जी जॻह में रहे थो या जेका संदसि ज़ाती मिल्कियत आहे, जॻह आहे, उन जा काग़ज़ नादरा वटि खणी वञणा पवंदा। जेकॾहिं किराए जे जॻह में रहे थो त मालिक मकान खां रेंट एग्रीमेंट ठाराए नादरा वटि पेश करे सघे थो। हू इहा एग्रीमेंट खणी नादरा ऑफिस वञे ऐं उन्हनि खे इहो ॾेखारे चए त मां हाणे हिन एड्रेस ते रहां थो, तंहिं करे शनाख़ती कार्ड जो मौजूदा यानी हाणोको पतो तब्दील कराइणो आहे। पोइ नादरा वारा तव्हांजो पुराणो कार्ड पाण वटि जमा कराईंदा ऐं तव्हांजो नओं कार्ड ठाहिण लाइ तव्हांखे टोकन कटे ॾींदा ऐं कार्ड ठाहींदा। तव्हां जेकॾहिं अर्जेंट ठाराईंदा त हफ़्ते अंदरि शनाख़ती कार्ड अची वेंदो। शनाख़ती कार्ड मिलण खां पोइ ज़िले इलेक्शन कमीशन जी ऑफिस वञी फॉर्म नंबर 13 भराए ईंदा त तव्हांजो वोट उते दाख़िल थी वेंदो। हिन वक़्तु सॼी सिंध में इलेक्शन कमीशन तरफ़ां घर घर वञी कार्ड ॾिसी वोटर लिस्टुनि जी तस्दीक जी मुहिम हली रही आहे, जेका 6 डिसंबर ताईं जारी रहंदी। इन्हनि वटि बि तव्हां फॉर्म नंबर 13 भराए वोट दाख़िल कराए सघो था, पर शर्त इहो आहे त तव्हां कार्ड में एड्रेस कराचीअ जी पहिरियां ई कराए चुका हुजो। यादि रखो, ॻोठनि में तव्हांजे वोट जी का ख़ासि अहमियत कोन्हे, छाकाणि त उते जाम वोटर मौजूदु आहिनि। तंहिं करे तव्हांजे वोट जी कराचीअ खे शदीद ज़रूरत आहे, जंहिं तव्हांखे पंहिंजे हंज में रोज़गार ऐं छित ॾिनी आहे। तंहिं करे उन शहर जो तव्हां ते एतिरो त हक़ आहे जो उन शहर जे नाले कराचीअ खे पंहिंजे शनाख़ती कार्ड में जॻह ॾियो। कराची पंहिंजे गादीअ वारे शहर जी वारसी कयो, उन जा मालिक बणिजो, उन तां धारियनि जी कब्ज़े वारी दवा जो अंत आहे।
महिरबानी।